अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी सीज़न 2 अचण वारी आहे 2024 में। सीज़न 2 में जेको आहे नई कहाणी वरी ईंदी। अब्बास गुल, मूसा, मीर, इहा अदाकार नेक्स्ट एपिसोड यानी जेको सीज़न 2 ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदी उन्ही में इहा अदाकार हूंदा। ऐं इहा केतिरी सचाई आहे सीज़न 2 जी जेका ख़बर हली रही आहे, इहा बि तफ़सील तव्हांखे ॾींदासीं। छा वाकई 2024 में ज़हर ज़िंदगी ड्रामे जी सीज़न 2 ठाही वेंदी ऐं इन में केतिरी सचाई आहे? छा इन में अदाकार मूसा यानी लाला रफ़ीक ज़ुनड़ ऐं जेको आहे मीर ऐं जेको आहे अब्बास गुल हूंदा? बिल्कुलु दोस्तों, सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां हिनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे शायदि को सो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, पेज खे बि फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, जीअं राति ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िरी क़िस्त में कयो वियो, ईअं कॾहिं थियो न आहे। थी सघे थो जेको आहे सियासत जेकी हली रही आहे, वोट अची रहिया आहिनि, इन जे करे सियासत ॾे आख़िरी क़िस्त खे खणी विया। बहरहाल जेतिरो ज़ुल्म कमाल खान कयो, कमाल खान खे आख़िरी क़िस्त में मारियो वञे। हर माण्हू इहो कमेंट करे पियो, असांजे बि असां छा कयूं हाणे, असांजे वस में न आहे। इहो आहे डायरेक्टर जे हथ में। डायरेक्टर आख़िरी क़िस्त में ड्रामे खे विञाए छॾियो। आख़िरी में जेको क़िस्त में पहिरीं ॻाल्हि असां तव्हांखे ॿुधाईसीं, छोटू गोली हलाईंदो। बिल्कुलु दोस्तों, हुयो बि ईअं। तव्हां ॾिठो, छोटू खे गोली हलाइण ई न ॾिनो, उन खे कमाल खान मारे छॾियो। पूरी असां कहाणी तव्हांखे ॿुधाईसीं, लेकिन आख़िरी क़िस्त में चेंजिंग करे आहे। सीज़न 2 जी ॻाल्हि बि जेका हली रही आहे, इन जे करे बि। ऐं ॿियो, हाणे वोट अचण वारा आहिनि, इन जे करे सियासत ॾे इन ड्रामे खे छिके विया ऐं ड्रामे जो सॼो ई सत्यानाश करे छॾियऊं। पाण वारे सिंधियुनि खे आख़िरी क़िस्त ड्रामे जी बीहारणु ईंदी ई कान आहे। हर ड्रामे में कबाड़ो कयो वेंदो आहे। जीअं तकरार में सिजावल ऐं मूसा खे पूरो करे छॾियो अथनि, अहिड़े हिसाब सां ज़हर ज़िंदगी ड्रामे खे त किन करे छॾियऊं। 2 साल माण्हुनि इंतज़ारु कयो, 2 साल खां पोइ बि ड्रामे जो रिज़ल्ट न निकितो। सीज़न 2 जूं ॻाल्हियूं दोस्तों हली रहियूं आहिनि 2024 में। इन में पक अञा न आहे, सिर्फ़ु ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि।